You are watching 11 AM Bulletin. MQM बेतमादी रिथ में अपोजिशन जो साथ दी अपोजिशन MQM अगवाननि विच में मुलाकात दौरान इतफाक गालिन में आसिफ जरदारी, बिलावल भुट्टो जरदारी, शहबाज शरीफ, अख्तर मेंगल, मौलाना गफूर हैदरी ॿिया शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त अगवाननि में मुआहिदे जो ड्राफ्ट तैयार कयो वियो आहे जंहिं ते सहियूं कयूं वेंदियूं। MQM ऐं अपोजिशन अगवान शाम 4 वॻे गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। पाकिस्तान एविएशन यूनिट सां UN अमन मिशन कांगो में हादसो। हेलीकॉप्टर तबाह थियण करे पाक फौज जे 6 ऑफिसर्स ऐं जवाननि सूधो 8 ॼणा शहीद थी विया। ISPR मूजिबि हेलीकॉप्टर हादसे में लेफ्टिनेंट कर्नल आसिफ अहमान, पायलट मेजर सईद नोमानी, मददगार पायलट मेजर फैज़ान अली ऐं नायब सूबेदार समीउल्लाह खान शहीद थी विया। हवालदार मोहम्मद इस्माइल, लांस हवालदार मोहम्मद जमील भी शहीदनि में शामिल। पाक एविएशन यूनिट UN अमन मिशन कांगो में 2011 खां अहम किरदार अदा करे रहियो। वज़ीर आज़म इमरान खान समूरनि पार्टी MNAs खे बेअतमादी रिथ ते वोटिंग वारे ॾींहुं असेंबली अचण खां रोके छॾियो। इमरान खान पार्टी चेयरमैन जी हैसियत में समूरनि मेंबर्स खे ख़त लिखी हिदायतूं जारी करे छॾियूं। इमरान खान ख़त में चयो आहे त कंहिं बि MNA पार्टी हिदायतुनि जी भञकड़ी कई त आर्टिकल 63A लागू थींदो। मरियम नवाज़ ग्रुप खे पसंदि न हो त 5 सीट्स वारनि खे सभु कुझु छो ॾेई छॾियूं। इतला हुआ त असांजो टाइम पीरियड 3 खां 4 महीना हूंदो। ख़ुशकिस्मती आहे त असांखे सभिनी शयुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे। चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त शहबाज शरीफ़ असांखे मानी जी दावत ॾिनी, असां उन करे न वियासीं छो त जिन खे ऑन बोर्ड हुजणु घुरिजे हा उहे शहबाज शरीफ़ सां ऑन बोर्ड न हुआ। इमरान खान पाण फ़ोन करे चयो त तव्हां अचो, मां इंतज़ारु करे रहियो आहियां। MQM बि ऑन बोर्ड आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक खां पोइ